वीडियो में गाल कंदासीं परू धाड़ेल जे बारे में। त परू धाड़ेल कीअं थियो ऐं कहिड़नि सबबनि जे करे परू धाड़ेल एॾो वॾो सिंध जो धाड़ेल थियो, जेको सिंध में त तमामु घणो सुञाणियो वियो, लेकिन हिंदुस्तान ऐं ॿियनि मुल्कनि में त तमामु घणो उहो सुञाणियो वियो, लेकिन हिंदुस्तान, सऊदी अरब, कतर ऐं इन ॿिनि मुल्कनि में बि परू धाड़ेल जो वॾो हाकार हुयो ऐं परू धाड़ेलनि खे हालातनि मजबूर कयो धाड़ेल थियण जे लाइ। त दोस्तों, परू चांडे लाइ हिकिड़ी ॻाल्हि मशहूर हुई त परू धाड़ेल पंहिंजे इलाइक़े में जेको आहे सो फुर या कंहिंखे अगवा न कंदो हुयो, लेकिन पंहिंजे इलाइक़े में हिकु मास्तर खे परू धाड़ेल अगवा कयो हुयो। उन जो छा माजरो हुयो दोस्तों ऐं उनखे कहिड़ी सभु परू चांडे पंहिंजे ॻोठ मां हिकु मास्तर खे अगवा कयो हुयो, उहो बि इन जे करे अगवा कयो हुयो जो उन मास्तर जा पुट जेके आहे उहे पुलिस खे ख़बर ॾींदा हुया परू धाड़ेल जे बारे में त परू धाड़ेल फिलाणी राति अची फिलाणे ॻोठ में रहियो हुयो या फिलाणी जाइ ते रहियो हुयो। इन ई कावड़ जे करे परू धाड़ेल इन मास्तर खे अगवा कयो हुयो। पोइ विच में चङा अचण जे करे पोइ परू धाड़ेल बिना बुंग जे ऐं बिना पैसे जे जेको आहे सो उन मास्तर खे छॾे ॾिनो हुयो। परू चांडियो हिकु गैरतमंद धाड़ेल हुयो ऐं परू चांडियो ग़रीबनि खे तंग न कंदो हुयो, अमीरनि खां धाड़ा हणी करे ऐं ग़रीबनि वटि जेको आहे सो पैसा ॾींदो हुयो। दोस्तों, अॻ में ट्रेननि जो वॾो दौर हूंदो हुयो, माण्हू ट्रेननि में सफ़र कंदा हुया। पोइ परू धाड़ेल ट्रेननि जा ट्रेन जेको आहे सो वञी फुरे करे ऐं उन मां लाखों रुपया जेको आहे सो फुर कंदो हुयो ट्रेननि मां, ऐं उन मां सोन ज़ेवरात ऐं उन खां ॿियूं शयूं बि फुर करे पाण वटि खणी ईंदो हुयो। पोइ पाण वटि पैसा उहो रुपयो बि न रखंदो हुयो, जेके बि पैसा ईंदा हुया ग़रीबनि जे ऐं पंहिंजे ओस पास में जेके बि मिसकिन मारवाड़ा रहंदा हुया उन्हनि जी मदद में ॾेई छॾींदो हुयो परू चांडियो। परू चांडियो हिकु गैरतमंद ऐं वॾो धाड़ेल हुयो सिंध जो, जंहिंजो अॼु ताईं 2025 में बि नालो मक़बूल आहे। ऐं परू चांडियो एॾो जेको आहे सो दिलेर हुयो, जंहिंखे पुलिस बि बिल्कुलु न पई मारे सघे। फ़ौजियुनि बि खोड़ सारा कारवायूं कयूं मार्शल जे टाइम में, लेकिन परू चांडे खे मारण में बिल्कुलु नाकाम वयूं। परू चांडे जो पंहिंजो साथी हिकिड़ो बेगरत थी पियो, इहो परू चांडे जी ख़बर वञी फ़ौजियुनि ताईं पुॼाई। पोइ अहिड़े तरीक़े सां धोखो करे जेको आहे सो परू चांडे खे फ़ौजियुनि हलाक कयो। परू चांडे सां आवाम मोहबत कंदी हुई लखनि जी तादाद में दोस्तों, इन जे करे हज़ारनि जी तादाद में परू चांडे खे अजरख विधा विया ऐं हज़ारनि जी तादाद में परू चांडे जो जनाज़े जो निमाज़ पढ़ियो वियो। दोस्तों, इहा माण्हुनि जी मोहबत हुई परू चांडे सां। परू चांडियो हिकु तारीख़ जो वॾो धाड़ेल थी गुज़रियो। परू चांडे जो नालो सोने हरफ़नि सां लिखियो वियो अॼु तारीख़नि में। हालांकि धाड़ेली वारो पेशो बिल्कुलु ग़लति आहे, लेकिन परू चांडियो हिकु पंहिंजो नालो बीहारे वियो। धाड़ेल त हुयो, लेकिन ग़रीबनि जो हॾु ॾोकी हुयो परू चांडियो ऐं ग़रीबनि जी तमामु घणी मदद कंदो हुयो। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो